حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كلوا واشربوا ولا تسرفوا. صدق الله العلي العظيم. कुरान अजीज मंझा जेकी लफ्ज़ तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, इन मुबारक लफ्ज़नि जे अंदर अल्लाह तबारक व तआला जो शान ईमान वारनि खे, मोमिननि खे, कलमे पढ़ण वारनि खे खाधे पीते जा आदाब सिखाया। सुभान अल्लाह। खाधे पीते जा शरई आदाब सिखाया। अल्लाह तबारक व तआला जल शान फरमाता कुलू वशरबू, खाओ ऐं पियो, वला तुसरिफू, ऐं अजायो ख़र्च न कयो। खाधे में पीते में जाश तव्हांखे पसंदि अचे, हलाल शइ खाओ पियो, पर उन में इसराफ़ न कयो। छाजे करे? इन्नल्लाह ला युहिब्बुल मुस्रिफीन। जेके अजायो ख़र्च करण वारा आहिनि, अल्लाह उन्हनि खे पसंदि नथो करे, उहे अल्लाह खे वणनि ई नथा। जेके अजायो ख़र्च करण वारा आहिनि उहे अल्लाह खे पसंदि न आहे। प्यारा दोस्तो, पानी ऐं मानी इंसान जे ज़िंदगी जूं ज़रूरतूं, जियापे जूं ज़रूरतूं। उन्हनि खां सवाइ इंसान जहिड़ो रही नथो सघे। उहे खाओ बि पियो बि, पर उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला जल शान फरमाए त ला तुसरिफू, अजायो ख़र्च न कयो। मिसाल, पाणी जो गिलास भरियो था त एतिरो पाणी गिलास में विझो जेतिरो पी सघो। ॿ ढुक पी ॿियो पाणी हारे छॾियो, इहो इसराफ़ आहे। अल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे। मानी अॼुकल्ह कुंडनि में कोड़ अचे थो, वरी प्लेट में लाहिजे थो, पोइ प्लेट में एतिरो लाहियो जेतिरो खाई सघंदा। उनखे बचाइण, इसराफ़ करणु, अजायो विञाए, हारे छॾणु, गटरनि में नालियुनि में उछलाइण। तव्हां शहरनि में वञो, कराची में, हैदराबाद में ॾिसो त गटरनि में सुठा सुठा भला भला ताम नालियुनि में किया पिया आहिनि। इहा अल्लाह जे नेमतुनि जी सख़्त बेक़दरी आहे। इहो वॾो इसराफ़ आहे। अल्लाह खे इहो पसंदि न आहे। ऐं जेको रोज़ी जी इज़त न कंदो आहे, मानी जी, पाणी जी इज़त नथो करे, त उनजे रिज़्क़ मां अल्लाह ताला बरकत खणाए वठो। तव्हां सम्झो था ॻाल्हि खे? कुझु खाधे पीते जा आदाब आहिनि जेके मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत खे सेखारिया आहिनि। मां कुझु हदीसूं तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो। गौर ऐं फ़िक्र सां ॿुधो ऐं उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कयो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने वारा साईं हुकुम फरमाइनि था त सोन ऐं चांदी जे थावनि में न खाओ। सोन जा बर्तन, चांदी जा बर्तन। हाणे असां त ग़रीब माण्हू आहियूं, ज़ाल खे बि बस अदा फुल्की वठी ॾियूं, पर जेके अमीर माण्हू आहिनि, इराक जो बादशाह, हुनजी वीडियो मूं ॾिठी त उनजी जेके वॉशरूम जूं टोंटियूं हुयूं न, उहे बि सोन जूं ठहियल हुयूं। कैंडी जे ते वेही कापूस कंदो, उहा बि सोन जी ठहियल हुई। उनजे खाधे पीते जा बर्तन बि सोन जा हुया।
मदीने वारे साईं फरमाया त सोन जे थावन में खाइण दुनिया में हराम आहे। चओ सोन जे चांदी जे थावन में खाइण हराम। हबीबन फरमाया त अल्लज़ी यशरब फी आनियतिल फिद्दति इन्नमा युजरजिरु फी बतनिही नार जहन्नम। जेको चांदी या सोन जे थावन में खाए थो इहो पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि गर थो करे। जहन्नम जी बाहि इहो पंहिंजे पेट में दाख़िल करे रहियो आहे जेको सोन या चांदी जे बर्तन में खाए। ऐं ॿी रिवायत में आहे मन शरिब फी इनाइन मिन ज़हबिन औ फिद्दा इन्नमा युजरजिरु फी बतनिही नारम मिन जहन्नम। जेको सोन या चांदी जे थावन में खाए थो इहो पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि खे पलटे रहियो आहे। अल्लाह इंशाअल्लाह सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे। ऐं ॿियो अदब मदीने वारे साईं सेखारियो आहे ला यकुलुन्न अहदुकुम बिशिमालिhi वला यशरबन्न बिहा फइन्न शैतान यअकुलु बिशिमालिहि व यशरबु बिहा। मदीने वारे साईं फरमाया त तव्हां मां को बि माण्हू खपे हथ सां न मानी खाए न पाणी पीए। छो त शैतान खबे हथ सां खाईंदो आहे, शैतान खबे हथ सां पीअंदो आहे ऐं मोमिन बानो सॼे हथ सां खाईंदो सॼे हथ सां पीअंदो। तव्हांखे मदीने वारे साईं जो तरीक़ो वणंदो या शैतान जो तरीक़ो वणंदो? चओ चओ। जॾहिं बि मानी खाओ पाणी पीओ त सॼे हथ सां। मूं हिकिड़े सुठे चङे भले माण्हू खे ॾिठो क़ौम जो अॻुवाण हुजे खबे हथ सां वेठो पियो खाए। मुंहिंजो हिनखे इहा तमीज़ न आहे क़ौम जो सरदार आहे हेॾो वॾो ख़ल्क़ हुनजे पुठियों आहे वॾो माण्हू आहे पर उनखे खाधे जी तमीज़ न आहे खबे हथ सां वेठो थो खाए। यादि रखो मदीने वारे साईं फरमाया त खबे हथ सां शैतान खाईंदो आहे खबे हथ सां शैतान पीअंदो आहे ऐं मोमिन खाईंदो त मोमिन पीअंदो त सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो वयुता बिशिमालिही व यअख़ुज़ु बिशिमालिही। मोमिन बानो जॾहिं कंहिंखे का शइ ॾींदो आहे त सॼे हथ सां ॾींदो आहे, कंहिंखां का शइ वठंदो आहे त सॼे हथ सां वठंदो आहे। कंहिंखे का शइ ॾियो था न त खबे हथ सां ॾियणु आहे बा सॼे हथ सां ॾियो। ॻाल्हि सम्झ में आई? अमल कंदो इंशाअल्लाह। कंहिंखो का शइ वठो सॼे हथ सां, मुसाफ़ो कयो सॼे हथ सां, कमीस पायो अवल साॼी बाह विझो पोइ खाॿी बाह, कांच पायो अवल साॼी टंग विझो पोइ खाॿी, जुती पायो अवल साॼो पेर पोइ खाॿो, वरी जुती कढो त अवल खाॿो पेर कढो पोइ साॼो, कांच लाहियो त पहिरीं खाॿो पेर लाहियो पोइ साॼो, मस्जिद में अचो त अवल साॼो पेर पोइ मस्जिद खां ॿाहिरि निकिरो त अवल, वरी जे काकूस में वञो बैतुल खला में वञो त अवल खाॿो पेर, अवल खाॿो पेर, ॿाहिरि निकिरो त अवल साॼो। इहे अदब आहिनि जेके मदीने वारे साईं उम्मती नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन शुर्ब मिन सलमतिल क़दह व अन युनफख फिश्शराब। मदीने वारे साईं फरमाया त प्यालो या प्लेट जिथों भगल आहे उतों उन जाइ तां खाइण खां रसूलुल्लाह मना फरमाया। कप आहे, प्यालो आहे, गिलास आहे पाणी पीअण जो, कप आहे चांहि पीअण जो, केॾी केॾी भॼी पवंदो आहे, उनजो किनारो टुटी पवंदो आहे, पोइ कन माण्हुनि जी आदत आहे जितो टुटल हूंदो आहे न उतो चपर खे पीअंदा आहिनि।
मदीने वारे साईं फरमायो त जितों थां टुटल आ उतों न खाईंदा कयो, उतों न पींदा कयो, जितों साबित सलामत आ उतों खाओ। इन में भी हिकिड़ो राज आ सेहत जो। कॾहिं कॾहिं जरासीम हिकिड़ा अहिड़ा जरासीम आहिनि जेके अखियुनि सां नज़र ईंदा आहिनि, ॿिया अहिड़ा जरासीम आहिनि जेके अखियुनि सां नज़र न ईंदा आहिनि। जीअं हीअ अॼुकल्ह गुज़री वई अलाह टारियो या जेका आई किरोना, इहो बि हिकिड़ो जरासीम हुयो जेको अखियुनि सां नज़र न ईंदो हो। अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा जरासीम आहिनि जेके खाधे जे थांवनि में पइजी वेंदा आहिनि ऐं उहो हिसो जेको टुटल हूंदो आहे न उते उहे मख़फ़ी थी वेही रहंदा आहिनि। जेॾीमहिल उतों माण्हू पीअंदो, उतों खाईंदो त उहे जरासीम अंदरि वेंदा जेके बीमारी जो सबबु थींदा। इहा त हाणे डॉक्टरनि तहक़ीक़ कई आहे, पर मदीने वारे साईं अॻे ई उमत खे ॿुधाए छॾियो। महबूबुल करीमन फरमायो त खाधे जे शइ खे फूक न ॾियो। जो चीज आप खा रहे हैं, जो चीज आप पी रहे हैं, उसमें फूक न मारे। मसलन चाय घर में बाल लोग ऐसे करते हैं, वो प्लेट में उतार के कोप में होती ना चाय, फूक हड़गा को पिया। याद रखो, या फूक लगाए खाधे पीते जी शइ खे फूक ॾियणु शरीयत में जाइज़ न आहे। हाँ, जेको कुरान मजीद पढ़े या आयतूं पढ़े या को वज़ीफ़ो पढ़ी पानी ते दम करे त उन में शफ़ा। क्या ॻाल्हि सम्झण जी आहे? बाज़ माण्हू इन हदीस खे जेका हींअर मूं पढ़ी त फूक न ॾियो, इन खे दलील वठाए पाणी पढ़ण ऐं फूक ॾियण खे बि नाजाइज़ चवंदा आहिनि। इहा उनजी ग़लती आहे। हीअ साईं मना फरमाया त मिसाल चाहे गरम आहे उनखे फूक न ॾियो, ॿोड़ या भाॼी या गिरव गरम आहे, मानी गरम आहे, उनखे फूक न ॾियो। उन सां राति जा जरासीम उन खाधे में पइजी वेंदा। बाक़ी जॾहिं कंहिं पाणी या कंहिं शइ ते दम कजे थो, क़ुरान पढ़ी उन में अल्लाह जे क़ुरान जी रहमत ऐं शिफ़ा ऐं बरकत दाख़िल थींदी आहे। सम्झो था? ॾिसो, मूं वटि हिकिड़ी अतर जी शीशी आहे, ॾाढो भलो अतर आहे, ॾाढो सुठो अतर आहे। पोइ उनजो ढक मूं खोले छॾियो, पोइ उन खे हितो हीअं फूक थो ॾियां। इहा ख़ुशबू जेका आहे न, उहा अॻिते पकड़जंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजी जेका फूक आहे, मुंहिंजी हवा आहे, हितो निकिती हुई त उन में ख़ुशबू ई कोन हुई, पर जॾहिं हिन अतर सां घसी अॻिते गुज़री त हिन अतर खां परियों उन में ख़ुशबू पैदा थी। सम्झो था? जॾहिं क़ुरान पढ़बो आहे न त क़ुरान में शिफ़ा आहे, रहमत ऐं बरकत आहे। जेॾीमहिल क़ुरान पढ़ी ऐं दम कयो वेंदो आहे त उन दम में रहमत बरकत शिफ़ा थी वेंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो माण्हू बुज़ुर्ग सां एतिराज़ कई, चईसि तव्हां दम कयो था, हिन में कहिड़ो फ़ाइदो आहे? बाबा, दम में फ़ाइदो आहे, अलाह जे क़ुरान जो नफ़ो आहे। हुन हीअं कयो जो हैंड पंप में जा नलके में जा पाणी जी बोतल भरी, 2 बोतलूं भरी, हिकिड़ी बोतल ते बुज़ुर्ग खां दम कराई, ॿी बग़ैर दम जे, ॿई खणी वियो लेबोरेटरी में, चई हिन खे टेस्ट कयो। नलके हिकिड़े मां वक़्तु हिकिड़ो जाइ हिकिड़ी 2 शीशियूं भरी, हिकिड़ी शीशी बिना दम वारी, ॿी शीशी दम कयल हुजे। ॿिन्ही खे वञी लेबोरेटरी में चेक कराई त जंहिंमें दम थियल हुयो, लेबोरेटरी वारो लिखी ॾिनो त हिन में शफ़ा जा गुज़ार। इहा अलाह जे क़ुरान जी करामत आहे।
कुरान जो फैज़ आहे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुन लिल मुमिनीन। कुरान में शिफ़ा आहे, जो कुरान में शिफ़ा आहे। पोइ कुरान पढ़ी जेको दम करे फूक ॾिए थो न, इन फूक में बि अलाह ताला जल शानू शफ़ा रखंदो आहे। हाँ बाक़ी खाधे पीते जी शइ खे गरम आहे उनखे फूक ॾिए या मथो छरी अची वेंदी आहे न खीर में उनखे फूक ॾेई परते कंदो आहे, इहो जाइज़ कोन्हे। इन खां मदीने वारे साईं मन फरमाए। ऐं मदीने वारे साईं नहा ऐं यशरब रजुल मिन फी सक़ा व अन यतनफ़स फिल इना। मदीने वारे साईं जेका पीअण वारो बर्तन वॾो आहे उन में मुंहुं लॻाए पाणी पीअण खां मन फरमाए। मसलन दिलो आहे, मटो आहे, सुराही आहे, वाटर कूलर आहे, उन में सॼो हीअं मुंहुं लॻाए उतो पाणी पीए। ख़ुदा जा बाना उन में प्यालो खण, गिलास खण, जेको गिलास में जेतिरो पाणी तोखे खपे ओतिरो विझ, उहो पी वञे। पर हेॾे वॾे मट खे पाणी मुंहुं लॻाए निमाए उन में जो पीए, मदीने वारे साईं खां मन। पाणी जी खली टंगी पई आहे, पाणी जो वाटर कूलर रखियो आहे, उन मां मुंहुं लॻाए पीअण खां मदीने वारे साईं मन। ऐं खाधे जी शइ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन साह खणण खां बि मन फरमाई। मिसाल गिलास हथ में आहे न, हिकिड़ी साही पी अथव, वरी उन में ई साह खणो, वरी उतो ॿियो पीअर शुरू कयो, ईअं न कयो। जेॾीमहिल साही खणो था न, गिलास खे हेॾे करे साही खणो, पोइ वरी पियो। सुभान अल्लाह। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई अलाए कोन आई? ऐं सोने हबीब असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अल बरकत तंज़िलु वसत अत्ताम फकुलू मिन हाफतैहि वला तअकुलू मिन वसतिही। जेका बरकत खाधे में जेका बरकत हूंदी आहे उहा खाधे जे विच ते रहंदी आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त विचों मानी न खाईंदा कयो, पासन खां खाईंदा कयो। सुभान अल्लाह। मुझे तवजो कयो। मानीअ जा किनारा थोरा कड़क थी वेंदा आहिनि, सख़्त बि थी वेंदा आहिनि, उनखे सेक सवाइ अची वियो त उहे कड़क थी वेंदा आहिनि, सड़ी बि वेंदा आहिनि। ऐं विच जेको मानी जो हूंदो आहे उहो निस्बत नरम हूंदो आहे, या वरी मथो मखण मखिजे त बि विच मज़ेदार थी पवंदो आहे। पोइ माण्हुनि जी आदत आहे त उहो विच भॼंदा खाईंदा वेंदा, विच खाई वेंदा, किनारा रहिया पिया हूंदा, विच खाली करे वेंदा। हालांकि मदीने वारो साईं जो फरमाए त बरकत जॾहिं लहंदी आहे त मानीअ जे विच में लहंदी आहे। तव्हां किनारनि खां खाओ, हेॾो किनारे खां खाओ या हिन किनारे खां खाओ, पर किनारे खां खाओ, विच ख़ाली रखो त बरकत नाज़िल थींदी रहंदी, तव्हांजो ताम ख़ैर वारो, बरकत वारो, शिफ़ा वारो बणंदो। ऐं जंहिं मानी मजां ॿोड़ मजां विचों खाधई न, उनजी बरकत ख़तम थी वेंदी। जॾहिं बरकत ख़तम थी वञे त पोइ इहो बेबरकतो ताम आहे, न ड्रव थींदुसि, न इन में शफ़ा मिलंदसि, न इन में रहमत ऐं बरकत नसीब थींदसि। इहो ताम उनजो बेबरकत ऐं बेसलाहियत बणिजी वेंदो आहे। इन जे लाइ मदीने वारे साईं फरमाए थो, जॾहिं मानी खाओ, ॿोड़ खाओ, कहिड़ी बि फ्रूट खाओ, उनजो किनारे सां खाईंदा, विच ख़ाली रखो त उनमें बरकत नाज़िल थींदी रहे। तव्हां सम्झी? अलाह ताला मूंखे बि तव्हांखे प्रभु अमल जी तौफ़ीक़ ॾे। आमीन। रुॻो ॿुधी न वञो, पर इन तरीक़े सां खाइण शुरू कजो।
सुरको सम्झो था खटो थींदो आहे उहो खटाइण में विझंदा आहिनि न त पोइ उहा खटी थी पवंदी आहे सुरको मदीने वारे साईं फरमाए थो भलो पोड़ आहे तव्हां कॾहिं कॾहिं पोड़ जे बजाए सुरको खाईंदा सुरको तव्हांखे बाज़ार में मिली वेंदो सम्झो था उहो हिकिड़ो शीशो तव्हांजे घर में रखियो हुजे केॾी महिल ॿुधणु न आहे मानी सां गॾु पोड़ न आहे सब्जी न आहे गोश्त न आहे रुॻो उहो सुरको रखियो हुजे न मानड़ी उन में ॿोड़े खाईंदो त भलो पोड़ या सुन्नत बि आहे इन में शिफ़ा आहे हिकिड़ो सुरको माखी तव्हांजे घर में माखी ज़रूरु रखियल हुजे माखी उर्दू में चवंदा आहिनि शहद शहद शिफ़ा क़ुरान शरीफ़ में अल्लाह फरमाए थो माखीअ में शिफ़ा ऐं हिकिड़ो नुस्ख़ो तव्हांखे ॿुधायां नबवी नुस्ख़ो जेको इन ते अमल करे उनखे का बि वॾी बीमारी न थींदी बीमारी ॿिनि क़िस्मनि जी हिकिड़ी नंढी बीमारी आहे जीअं ज़ुकाम थी पियो केॾी महिल मथे में सूर थी पियो केॾी महिल लिङनि में सूर थी पियो थकावट थी पई इहे हल्कियूं फुल्कियूं वॾी तकलीफ़ूं आहिनि ॿियूं वॾियूं बीमारियूं आहिनि जीअं कैंसर थी वई शुगर थी वई गुर्दा फेल थी विया चमड़े जी बरसत कोड़ जी बीमारी थी वई इहे ख़तरनाक वॾियूं बुरियूं बीमारियूं आहिनि मदीने वारे साईं हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधायो आहे जो उन माण्हू ते अमल करे उन नुस्ख़े ते जेको अमल करे उनखे का बि वॾी बीमारी न थींदी इन जी गारंटी मदीने वारे साईं ॾेई सम्झी छा चवणी आहे ॾिसो मदीने वारे साईं फरमायो आहे जेको माण्हू माखी महीने जा टे सुबुह माखी चटे हर महीने जा टे सुबुह सोणो नबी थो फरमाए थो हुनखे का बि वॾी बीमारी न थींदी माखी खणो सॼे हथ जी तरी खॿे हथ में शीशी छॾियो थोरी माखी लाहियो शुगर वारनि खे बि मनो कोन्हे का छो त डायबिटीज़ वारनि खे बि माखी फ़ाइदो थिए थी सम्झो था ही नेचुरल मिठाण आहे हिन में माखी जे अंदरि जेको हथ जो ठहंदो आहे न उहा ॿी शइ आहे जे बदिल खंडु आहे ॻुड़ आहे मुस्की आहे उहो हथ जो ठहियलु हूंदो आहे ही कुदरती नेमत आहे कुदरती मिठाण आहे थोरी माखी पंहिंजे साॼे तरीअ ते लाहे पोइ हुनखे हीअं ज़बान सां चटे छॾियो महीने जा टे सुबुह मिसाल पहिरीं तारीख़ ॿी तारीख़ टीं तारीख़ चोथीं तारीख़ 5 तारीख़ या 6 तारीख़ 7 तारीख़ 8 तारीख़ या पहिरीं 5 8 कीअं बि करे मतिलब त हर महीने में सिर्फ़ु 3 सुबुह मां मुराद आहे नेरानो नाश्ते खां अॻु में माखी 3 सुबुह पंहिंजे तरीअ ते लाहे उनखे ज़बान सां चटे छॾियो हर महीने में 3 सुबुह तव्हांखे शुगर न थींदी कैंसर न थींदी चमड़े जी बीमारी न थींदी तव्हांखे गुर्दनि जी बीमारी न थींदी कोढ़ जी बीमारी न थींदी वॾियूं वॾियूं जेकी बि इंसाननि जी बीमारियूं आहिनि न इहो माण्हू अलाह जे अमानत में हिफ़ाज़त में ज़मानत में अहिड़ो नुस्ख़ो थो ॿुधायां जो लिखण जहिड़ो आहे कलम सां न लिखो दिल ते लिखो वरी इहो ॿियनि ताईं अॻिते बि फैलायो ॿियनि खे ॿुधायो सुण नबी जो नुस्ख़ो आहे पैगंबरी नुस्ख़ो आहे नबवी नुस्ख़ो आहे वरी ॿुधो मां वरी थो ॿुधायां महीने जा 3 सुबुह नेरानो माखी तरीअ ते लाहे उनखे चटे छॾियो तव्हांखे का बि वॾी बीमारी न थींदी तव्हांजे घर में माखी रखी हुजे या माखी मर्दनि जी दवा आहे हिकिड़ो असाबी आयो चई या रसूल अल्लाह मुंहिंजे भाउ खे पेट में सूर थी पियो आहे मुंहिंजे भाउ खे पेट में सूर थी पियो आहे हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए थो हुनखे वञी माखी चटा
माखी चटाए ॿिए ॾींहं ते मोटी आया यार रसूल अल्लाह सूर वधी वियो अथसि पाण में वरी माखी चटाई वरी माखी चटाई वरी ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ मोटी आया यार रसूल अल्लाह सूर अञा वधी वियो अथसि पाण में माखी चटाई वरी माखी चटाई ॿ टे ॾींहंनि खां पोइ मोटी आया यार रसूल अल्लाह मुंहिंजे भाउ जे पेट जो सूर घटियो न आहे वधी वियो आहे और फरमायो सदक अल्लाह वकज़ब बतन अखीक अल्लाह सच चयो आहे तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ थो हणे वञी माखी चटाई अल्लाह फरमायो आहे क़ुरान में त माखी में शिफ़ा आहे अल्लाह छा फरमायो आहे तुंहिंजे भाउ जो पेट ते तो सूर नथो छॾे सूर कीअं न छॾींदो अल्लाह फरमाए थो शिफ़ा आहे तुंहिंजे भाउ जे पेट जो सूर कीअं न छॾींदो चौथों भेरो जेॾीमहिल उनखे माखी चटाई त अहिड़ी शिफ़ा मिले जो ज़िंदगी भर वरी कॾहिं उनखे पेट जी तकलीफ़ असल में छा थियो त उनखे पेट में के कीड़ा हुया उहे कीड़ा पहिरें भेरे माखी चटण सां कोन मुआ वरी ॿियो भेरो बि अथई त अध मुआ थिया वरी टियों भेरो बि अथई चौथों भेरो उहा माखी चटई उहे जरासीम ई मरी विया अञा वरी ज़िंदगी भर कॾहिं बि उनखे पेट सां तव्हां सम्झो था न पंहिंजे घर में माखी ज़रूरु रखंदा कयो ऐं ॿियो तव्हांजे घर में ज़मज़म जो पाणी हुजे त वाह वाह ज़मज़म तव्हां वटि रखियल हुजे न मूं जॾहिं को वठी इहा हदीस पढ़ी आहे मुंहिंजे हिते घर में बि माखी रखी आहे मातली में हूंदो आहे उते माखी रखी आहे ऐं ज़मज़म रखियो आहे हिकिड़ी बोतल ज़मज़म जी पई हूंदी आहे केॾी महिल का ज़रूरत थींदी आहे पोइ मथे में सूर पेट में सूर ज़मज़म पी अल्हम्दुलिल्लाह बुज़ुर्गनि फरमायो आहे त तव्हांजे घर में सोन जो बर्तन भरियो रखियो हुजे सोन जो उहो एतिरो नफ़े वारो न आहे जेतिरो ज़मज़म जो बर्तन नफ़े वारो आहे ॾिसो हिकिड़ी बरनी तव्हां वटि सोन जी भरियल आहे सोन जी हुन में केतिरो सोन पवंदो केतिरो क़ीमती आहे पर उन जे बजाय इहा बरनी तव्हांजी ज़मज़म सां भरियल हुजे त सोन एतिरो तव्हांखे नफ़ो न ॾींदो जेतिरो उहो ज़मज़म जो पाणी तव्हांखे फ़ाइदो ॾींदो पंहिंजे घर में हिकिड़ो त तव्हां माखी ज़रूरु रखो ॿियो ज़मज़म जो पाणी टियों सुरको इहो ऐं चौथों तव्हांजे घर में मदीने वारे साईं सेखारियो आहे उम्मत खे त ज़ैतून जो तेल हुजे ज़ैतून जो तेल इहो तआमुल अबरार दुहनुल अखयार नेकोकारनि जो खाधो आहे ऐं अल्लाह वारनि अल्लाह जे वलीअनि जो तेल आहे जेकॾहिं मथे खे तेल लॻायो ॾाढ़ी खे तेल लॻायो ज़ैतून जो तेल लॻायो इहो तेल जो तेल आहे वरी बोड़ रधियो ज़ैतून जे तेल में बोड़ रधियो वाह वाह खाधो मज़ेदार शिफ़ा जेकॾहिं तव्हां डालडा था विझो न या सूरजमुखी सोयाबीन में बोड़ रधियो था उहे जेकॾहिं 5 चमचा विझो था न 5 चमचा डालडा जा या तेल जा विझो था उन जी जाइ ते हिकिड़ो चमचड़ो नंढड़ो ज़ैतून जे तेल जो विझो त हुन बोड़ खां ही बोड़ वधीक मज़ेदार मांखे सम्झायो न वञी आहे सम्झो था ज़ैतून जो तेल जेको आहे इहो मखण बि सुन्नत आहे इनखे खाइण बि सुन्नत आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो नेमल इदामुल खल्ल अल्लाहुम्मा सुरको हलो बोड़ा पोइ साईं जन दुआ घुरी अल्लाहुम्मा बारिक फिल खल्ल या अल्लाह सुरके में बरकत नाज़िल कर मदीने वाले साईं जी दुआ घाण लाइ दुआ
क़बूल आहे या न? जे घर में सुरको हूंदो न नबवी दुआ उन ते पहुची वेंदी, उन घर में बरकत नाज़िल थी। فإنه كان إدام الأنبياء قبلي। मदीने वारे साईं फरमाया त मूंखां अॻ में जेतिरा बि नबी थी गुज़रिया आहिनि उन्हनि नबीअनि जो कोड़ सुरको हुयो। हुज़ूर जो कोड़ सुरको ऐं हुज़ूर खां अॻे जेके नबी थी गुज़रिया न, हज़रत आदम खां वठी ईसा रूह अल्लाह ताईं जेतिरा पैगंबर थिया उन्हनि जो कोड़ बि सुरको हुयो। ऐं सरकार फरमायो वलम यग़फ़िरु बैतुन फ़ीहि ख़ल्क़ुन, जे घर में सुरको आहे इन घर वारा कॾहिं बि मुहताज न थींदा, इन्हनि खे फाको न ईंदो, रोज़ी जी तंगी न ईंदी जंहिं घर में सुरको रखियो आहे। तव्हां अॼु वञी आज़मायो, जंहिंखे रोज़ी जी तंगी आहे न घर में सुरको रखो, ॾिसो त अलाह ताला बरकत ॾिए थो या नथो। ईअं न उहो रखे पंहिंजो अलमारी में सजाए रखे छॾियो, इस्तेमालु बि कंदा कयो। ऐं साईं फरमाइनि था कुल ज़ईत वद्दहिनू बिहि फ़इन्नहु तय्यबुन मुबारकुन, ज़ैतून जो तेल खाओ, तेल लॻायो, इहो ख़ुशबूदार आहे, इहो पाकीज़ आहे, इहो बरकत वारो आहे। छा ज़ैतून जो तेल, ज़ैतून जो तेल ख़ुशबूदार आहे, बरकत वारो आहे ऐं इहो पाकीज़ा। सुभान अल्लाह। ऐं हिकिड़े ॾींहुं असां बि ज़बूर आया सुनन अबू दाऊद में हदीस आहे, अर्ज़ कयूं त या रसूल अल्लाह इन्ना नाकुल वला नशबा, मानी खाऊं था या रसूल अल्लाह पर पेट नथो भरिजे, ड्रो नथो थिए। असां बि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मानी खाऊं था पर ड्रो नथो थिए। शिकायत खणी आया सोने नबी वटि ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो तजतमिऊन अला तआमिकुम औ ततफरकून, भला मानी गॾिजी खाईंदा आहियो या जुदा जुदा खाईंदा आहियो? चयो साईं जुदा जुदा खाईंदा आहियूं, पाण ड्रो तॾहिं नथो थिए। इजतमिऊ अला तआमिकुम वज़्कुर अस्मल्लाहि तआला युबारक लकुम फी, गॾिजी खाओ, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी खाओ, तव्हांजे रोज़ी में बरकत थी वेंदी, पेट भरिजी वेंदो। ॿ नुस्ख़ा, हिकिड़ो मानी खाओ त गॾिजी खाओ, पंहिंजे घर वारनि सां, न्याणियुनि सां, पुटनि सां मानी गॾिजी खाओ। ॿिए नंबर ते मानी खाइण खां अॻु में चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॿ शयूं तव्हांखे नसीब थियूं, तव्हांजे रिज़्क़ में, तव्हांजे घर में, तव्हांजे रोज़ी में बरकत पइजी वेंदी। सुभान अल्लाह। साईं फरमाईंदा तआमुल इस्नैन काफ़िल सलासा व तआमुल सलासा काफ़िल अर्बा, ॿिनि जो खाधो टिनि जी पूरत कंदो, टिनि जो खाधो चइनि जी पूरत कंदो। खाधो ॿिनि जो हुजे, टे मुस्लमान वेहनि त उहे टई उन्हनि जो पेट पूरत थी वेंदी आहे। हिकिड़े ॾींहुं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकिड़ो माण्हू महिमान थी आयो, पर उहो काफ़र। कहिड़ो? काफ़र। मदीने वारे साईं वटि महिमान थी आयो, साईं जन हुनखे मानी मोकिली, मानी खाधई, कि अञा मूंखे ज़रूरत आहे। वरी ॿिए माण्हू जेतिरी मानी मोकिलियूं, हिकिड़े माण्हू जेतिरी मानी खाई वियो, वरी ॿिए माण्हू जे खाधे जेतिरी मानी मोकिलियूं उहा बि खाई वियो, कि अञा ज़रूरत आहे। वरी टे माण्हू जेतिरी मानी मोकिलियूं उहा बि खाई वियो, चोथे जी, पंजे जी, छहें जी, 7 माण्हुनि जी मानी खाई वियो। पोइ राति रहियो साईं जन वटि, हुज़ूर जा इख़लाक़
ॾिठई, कुर्बदारी ॾिठई, शफ़क़त ॾिठई, सुबुह जो कलमो पढ़ी मुस्लमान। हाणे जॾहिं मुस्लमान थियो, मानी ॾिनऊंसि, हिकिड़े माण्हू जी मानी खाधई, चिंडो थी वियो, पेट भरजी वियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त मोमिन हिकिड़े आंडरे में खाईंदो आहे, काफ़िर 7 आंडरनि में खाईंदो आहे। मोमिन हिकिड़े आंडरे में खाईंदो आहे, काफ़िर 7 आंडरनि में खाईंदो आहे। यानी कुफुर जेको आहे न, उन में हबछ घणी हूंदी आहे, घणो खाईंदो आहे, पर मोमिन बानो थोरो खाईंदो, उनजी ज़रूरत पूरी थी। यानी घणो खाइण काफ़रनि जी निशानी आहे, पूरो उनो ज़रूरत मुताबिक़ खाइण मोमिन जी निशानी आहे। तव्हां ॻाल्हि सम्झी आहे जी? मानी घणी न खाओ, हलाल खाओ, साॼे हथ सां खाओ। खाइण खां अॻु में चओ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पासनि खां खाओ, विच सां न खाओ, सॼे सां खाओ, खॿे सां न खाओ। ये आदाब आहिनि खाधे जा, जेके मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे सेखारिया आहिनि। अलाह करीम जल शानो असां सभिनी खे इन शरई ऐं नबवी अदबनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब करीम असां सभिनी खे मदीने वारे साईं जे ॾसियल रस्ते ते हलण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हांखे पहिरीं दावत ॾेई चुको आहियां, वरी हिकिड़ो भेरो दावत वरजायां थो। इंशाअल्लाह हाणे ईंदड़ जेको जलसो हिते सालियाबाद में थींदो, सो थींदो 10 अप्रैल ते, अप्रैल जो ॿियो आचर, 10 तारीख़ मार्च ॾींहुं, 10 तारीख़ ॾींहं जो जलसो हिते थींदो। पर इहो जलसो हूंदो मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे साईं जे अबाणनि जो उर्स। हज़रत सैयदना अब्दुल्ला ऐं हज़रत अम्मा बीबी साइण आमना रज़ी अल्लाह ताला अन्हुमा हुज़ूर जे वालिदैन करीमैन तय्यबैन ताहिरैन जो उर्स मुबारक थींदो। इन में शिरकत जे लाइ सभिनी खे दावत ऐं ही किताब आहे अहकामुन नियाज़, जुतियुनि जा मसाइल। जुती पाए त हर को थो, पर उन जा शरई आदाब छा आहिनि, तव्हां पढ़ंदो त हैरत में अची वेंदो त केतिरा मसाइल आहिनि जेके जुती सां लॻा पिया। इहो किताब पढ़ो। अल्लाह ताला जल शान अमल जी तौफ़ीक़ नसीब